याद रखो मोटरसाइकिल के एतरी रेस दियो जो सुभाणे तव्हांजा घर जा भाती परेशान न थियनि। इन मोटरसाइकिल जी रेस खां बाद में जॾहिं रोड जो हादसो पेश ईंदो आहे न त पोइ उन खां बाद में तव्हांजा घर जा भाती बि रब जी ज़ात जो कसम हिन उन खां पिनंदा अथव। यादि रखिजो मोटरसाइकिल ते सवार थियो न त मोटरसाइकिल खे मोटरसाइकिल सम्झंदो करजे, मोटरसाइकिल खे जाद सम्झे न त पोइ यादि रखजांइ इहो तुंहिंजो मिसकीन ग़रीब वालिद साहब हिक हिक जे दर तां पिनंदई। तूं औलाद उनखे ॾे त न रहंदो उनखे पिनाए त इहा केॾी तकलीफ़ आहे। कोशिशि इहा कयो ख़ुदा जे वास्ते हिन शैतानगिरी खां मुड़ो, शैतानगिरी खां मुड़ो। रब जी ज़ात जो कसम हिन मोटरसाइकिल जे हादसे खां बाद में तव्हांजी अमड़ियूं बि दर खां ॿाहिरि निकिरंदी अथव। हिनमहिल तव्हांखे शैतानगिरी आहे न, हिनमहिल शैतानगिरी कयो त कयो कयो। हाणे ईद ईंदी, ईद जा मज़ा वठिजो, बाक़ाइदे घर भातियुनि खे निंदड़ को सम्झिजो ॼण आहिनि ई न। पर यादि रखजांइ घर खां निकिरंदो आहे नवां लटा पाए, जॾहिं रोड जो हादसो ईंदो आहे न त रब माफ़ी ॾे। पोइ अख़बार में फ़ोटू बि चिॿाईंदा अथई, फ़ोटू बि चिॿाईंदा अथई, कैविलिटी में वॾी ख़राबु हालत कंदा अथई, हॉस्पिटलनि में वॾी ख़राबु हालत कंदा अथई। रब जी ज़ात जो कसम इन तुंहिंजी हालत सां गॾु तुंहिंजे पीउ जी बि इज़त लाहींदा अथई। जेकॾहिं मोटरसाइकिल जी शैतानगिरी जो शौक़ु अथई न त इहे 4 ॻाल्हियूं रखजांइ। सभ खां पहिरियों त तुंहिंजे वालिद साहब खे वॾी तकलीफ़ पहुचंदी आहे। ॿिए नंबर ते तुंहिंजी अमड़ खे बेचैनी हूंदी आहे, दर खां ॿाहिरि लिया पाईंदी आहे। 3 नंबर ते ख़ुदा जो कसम घर जा सभु भाती वॾी तकलीफ़ ऐं परेशानियुनि में हूंदा अथई, उन्हनि जो सुकून तबाह हूंदो अथई। 4 नंबर ते तुंहिंजे वालिद साहब खे हिक हिक माण्हू खां पिनणो पवंदो अथई त मुंहिंजे बचे जी जान बचायो, मुंहिंजे बचे जी जान बचायो। मदीने वारे साईं जी मेड़ अथव। मोटरसाइकिल ते सवार थियो त थोरो सोचींदा कयो त मतां मुंहिंजी हिन शैतानगिरी खां बाद में मुंहिंजे पीउ मज़लूम ग़रीब खे जी आॾो हथ न फैलणो पवे। छा हथ न फैलणो पवे? भले हिन लेक्चर ते अमल न कर, यादि रखजांइ, यादि रखजांइ ख़ुदा जो कसम इहे मोटरसाइकिल जी मस्ती बि उहे ई कंदा आहिनि वीचारा जेके ग़रीब हूंदा आहिनि। ग़रीब छाजे करे? हिन हुन खे ॾेखारण जे करे। जिन खे तूं ॾेखारे मोटरसाइकिल खे रेस थो ॾे न त यादि रखजांइ इहे वरी उन वक़्त में मथो मूवियूं भरींदा अथई। तूं चिंगंदो आहे, रड़ियूं कंदो आहे, रंबड़ियूं कंदो न त उन्हनि खे एतिरी बि ग़ैरत न थींदी अथई त खणी तोखे अस्पताल जे वार्ड में पहुच न। पहिरियों मूवी भरींदा, पोइ वरी को न को अलाह जो बहानो ईंदो, उहो रड़ियूं कंदो त वखणोसि अस्पताल। पोइ गॾु गाॾो आयो जा, पोइ ट्रैक्टर आयो जा, मोटरसाइकिल जे विच में दसियूं बि बंदि तोखे खई वेंदा हॉस्पिटल ते। यादि रखजांइ जेकॾहिं पंहिंजे घर भातियुनि जी इज़त रखणु चाहे थो न त ख़ुदा जे वास्ते मोटरसाइकिल जी रेस खां पाण खे बचाइजांइ। इहे घर जा भाती भाइर भेनरियूं भाॼायूं अमड़ आबो इहे हिकु हिकु परेशान हूंदो अथई उन्हनि जे। ख़ुदा जो कसम मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, जेको ॾिनो आहे सो हुन ख़ालिक़ अकबर रब ज़ुल जलाल वल इकराम ॾिनो आहे। हीउ जेको लेक्चर अथई न मुंहिंजा बछड़ा करोड़नि में बि तोखे न मिलई आहे, मां तो वटि हिकु मुफ़्त में पहुचाए थो। हिन जो क़दुरु कजांइ, क़दुरु कजांइ। जेके ॻाल्हियूं कयां थो न इहे ई ॻाल्हियूं थींदी अथई हादसे खां बाद में। ज़िंदगी वॾी क़ीमती अथई, ज़िंदगी खे शैतानगिरी में ख़तमु न कर। यादि रखजांइ जंग कटण खां बाद में पोइ वॾो पछताउ थींदो अथई, रोईंदो आहे, रांबाडियूं कंदो आहे। जिन खे करे ॾेखारींदो आहे इहे छा कंदा अथई, दर ते बि न ईंदा अथई। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।